मोज़ी साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसैन अब्बास। पीपल्स पार्टी 15 सालनि में सिंध में हिकिड़ो तमामु वॾो कमु कयो आहे, आलमी लेवल जो कमु कयो आहे। ऐं पीपल्स पार्टी जी तारीफ़ कयां थो उन हिक कम जे करे। उहो हिकिड़ो कमु जेको पीपल्स पार्टी कयो आहे उहो सभिनी कमनि ते भारी आहे। पीपल्स पार्टी स्कूल न ठाहिया, सैलाब मुतासिरीन खे बर्बादु कयो, फंड खाई विया, डेवलपमेंट बर्बादु कई, हर शइ ख़तमु कई। पर पीपल्स पार्टी हिकिड़ो अहिड़ो कमु कयो जेको दुनिया जो को न मुल्क करे सघियो, न का क़ौम करे सघी, न को हुक्मरान करे सघियो, जेको पीपल्स पार्टीअ कमु कयो। पीपल्स पार्टीअ तव्हांखे ख़बर आहे छा कयो? पीपल्स पार्टी हिकिड़ो अहिड़ो कमु कयो आहे जो हुन समूरनि बुराइनि खां हिकिड़ी सुपर हिकिड़ी शइ हुन ईजाद कई। उहा कई हुन सिंधी क़ौम खे पिनाइण जो कमु कयो। एॾो वॾो पिनाइण जो कमु पीपल्स पार्टी कयो जेको दुनिया में का गवर्नमेंट न करे सघी, को हुक्मरान न करे सघियो। पीपल्स पार्टी जीअं 15 साल पहिरियां इक़्तिदार में आई, हिननि माण्हुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जो कार्ड ॾिनो। उन कार्ड जे तहत 500 खां हिननि खे पिनाइण शुरू कयूं, हाणे 15,000 ताईं। सिंध जे हर कबीले, हर ज़ात वारे जूं औरतूं पिननि थियूं। उहे जवान जमाल औरतूं हुजनि, पोड़ियूं हुजनि, बेवाऊं हुजनि, 7-8 ॿारनि वारियूं हुजनि, इवन एसी ताईं जो वॾेरनि जूं ज़ालूं बि पिननि थियूं, कामोरनि जूं ज़ालूं बि पिननि थियूं। ब्यूरोक्रेट्स जूं मायूं बि सॼो ॾींहुं बेनज़ीर कार्ड खयों वतन जूं धिका खाईंदियूं। सेवता ऐं सुहिणा ऐं कमाईंदड़ मुड़ुस छॾे उहे जेके कार्ड इनकम सपोर्ट वारा आहिनि उन्हनि जी ऑफिसुनि में वेठियूं आहिनि। एॾो मतिलबु पीपल्स पार्टी तारीख़ी कमु कयो आहे। मां पीपल्स पार्टी खे सलाम कयां थो। इवन एसी ताईं जो पीपल्स पार्टी जा जेके अहम तरीन उहिदेदार आहिनि उहे बि पंहिंजे माइनि खे इन धंधे सां मोकिलींदा आहिनि, वञी कार्ड वठी अचो, पैसा पिन जा वठी अचो। तव्हां अंदाज़ो लॻायो त पीपल्स पार्टी जे इन कम जी त तारीफ़ ठहे थी त जंहिं पंहिंजनि अॻुवाणनि जे घर वारनि खे बि इन पिन जे धंधे ते लॻायो। जंहिं सिंध जे हर मोज़िज़ कबीले, गैरतमंद कबीला जेके सिंध में रहनि था, जेके थोरी केले जी फरीअ तां तिरकी बि माण्हू खे कारो करे मारींदा आहिनि ऐं पाण खे वॾा सम्झंदा आहिनि, उन्हनि जूं मायूं बि पिननि थियूं। हाणे जेकॾहिं उहे पाण खे एॾा गैरतमंद सॾाइनि था त पोइ परायूं मायूं, पंहिंजूं मायूं, परावा माण्हू, पंहिंजा माण्हू पोइ कारा करे न मारियो। पीपल्स पार्टी जॾहिं तव्हां मां गैरत नाले का शइ रखी कान्हे, छॾी कान्हे, तव्हां जूं मायूं सुबुह सवेर निकिरनि थियूं, शाम जो अचनि थियूं, वीचारियूं धिका खाईंदियूं, वरी पोइ उहे अची उहे जेके पिनण जे पैसनि मां तव्हांखे बोर्ड चाढ़े ॾियनि थियूं, ऐं वरी मुछां वटे वरी होटलुनि ते वेही वरी पोइ गैरत जूं ॻाल्हियूं कयो था। पोइ लानत त पीपल्स पार्टी ते मां कोन थो मोकिलियां, लानत ई तव्हां ते थो मोकिलियां मां। छाकाणि त पीपल्स पार्टीअ खे त अवॉर्ड ॾियणु खपे जो उन सॼी क़ौम पिनाई आहे। ऐं अहिड़ा मोज़िज़ घराणनि जा माण्हू, उन्हनि मोज़िज़ घराणनि जूं औरतूं बि पिननि थियूं। मूंखे चवण में का बि हिचकिचाहट कान थी अचे। अल्हम्दुलिल्लाह आऊं ऐं मुंहिंजी फैमिली, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो घरु इन शिर खां, इन पिन खां असां महफ़ूज़ आहियूं। छा तव्हांजो घरु महफ़ूज़ आहे? कमाइण खे तरजीह नथा ॾियो, एजुकेशन तालीम खे तरजीह नथा ॾियो। हिमत ई हौसलो, भली बुख भरम जी शलम विञाए शान। असां गुरबत में वक़्तु गुज़ारियो आहे, गुज़ारे बि रहिया आहियूं, निकिरी वेंदी इहा गुरबत, गुज़री वेंदी। घटि में घटि इन सिस्टम जो असां हिसो न आहियूं जंहिं सिस्टम जो तव्हांखे पीपल्स पार्टीअ हिसो बणायो आहे। उन करे आऊं पीपल्स पार्टी ॾाढी तारीफ़ कंदो आहियां। ज़रदारी साहिब जो छा त दिमाग़ आहे, जिन पंहिंजनि ख़ासि माण्हुनि खे पिनाइण जे बजाए ॿ धंधा आहिनि सिंध में। हिकिड़ो करप्शन आहे, ॿियो पिनणु आहे। करप्शन जे धंधे में कामोर आहिनि, पिनण जे धंधे में कामोरनि जूं मायूं आहिनि। करप्शन जे धंधे में चूंडियल नुमाइंदा आहिनि, पिनण जे धंधे में उन्हनि जूं मायूं आहिनि। करप्शन जे मामले में जेको आहे सो आम मुलाज़िम आहिनि, पिनण जे मामले में उन्हनि जूं मायूं आहिनि। वरी सभु वरी पंहिंजो पाण खे गैरतमंद सिस्टम जो हिसो बि सम्झनि था। छा इहा 420 न आहे? हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां जूं मायूं अॻिते न पिननि, माना जेकॾहिं थोरी बि गैरत तव्हां में आहे त पोइ इन सिस्टम जो इनकार कयो, फैक्ट्रियूं लॻायो न। इहे औरतूं बांग्लादेश में मायूं कमाइनि थियूं, लखे औरतूं बांग्लादेश जे मुइशत खे संभालनि थियूं, ऐं सिंध जूं लखे औरतूं पिनण खे संभालनि थियूं। केॾो फ़र्क़ु आहे। बांग्लादेश असांखां अलॻि थियो पाकिस्तान खां, ऐं बांग्लादेश दुनिया में तरक़ी याफ़्ता मुल्कनि में उनजो शुमारु थिए थो। छाकाणि त उते जूं औरतूं हुनरमंद आहिनि, उहे फैक्ट्रियुनि में कमाइनि थियूं। पर सिंध जूं औरतूं पिनण खे तरजीह ॾियनि थियूं। उन में औरतुनि जो ॾोह न आहे,
उहो त ॾोह तव्हांजो आहे जेके बिरयानीअ जे प्लेट ते टाटूं टी 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 कयो था। टिटीअर वांगुरु सॼो ॾींहुं ट्रां जो कमु अथव। उन करे आउं सम्झां थो त पीपल्स पार्टीअ तव्हां माण्हुनि खे जहिड़ो मॼू बणायो आहे ईअं पिन ते, ख़ुदा जो कसम आहे दुनिया में ईअं का बि क़ौम पिने नथी। वरी पाण खे सम्झो बि शाशू ख़ान था न, असां गैरतमंद, असां फलाणा ख़ान आहियूं, असांजो सरदार ऐं वॾो मुड़ुसु माण्हू आहे। तव्हांजे सरदार ई तव्हांखे थुकुनि ते लाहे छॾियो आहे, चटियो वेही। माफ़ु कजो मुंहिंजी ॿोली सख़्तु आहे, मुंहिंजो अंदरु फाटे थो पोइ मां उन करे मजबूर आहियां हिन ॻाल्हाइण ते। मुंहिंजी जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त हिनखे लाइक बि कयो, पंहिंजी राय बि ॾियो, ॿियनि सां बि वंड कयो त पीपल्स पार्टी केॾो आलीशान कमु कयो आहे। तव्हां गैरतमंदनि खे पिनायो आहे, नाम नियाद कूड़ा ठॻो।